वालेकुम GRP न्यूज़ चैनल लाइक कयो, सब्सक्राइब्स कयो ऐं कमेंट भी कयो। जंग न बर्दाश्त करणु खपे। असांखे पुराणे ज़माने में जेके रियासतूं हूंदियूं हुयूं उहे ॿियनि रियासतनि ते कब्ज़ो कंदियूं हुयूं, उन्हनि जे ज़मीननि ते कब्ज़ो कंदियूं हुयूं। जेके ज़रख़ेज़ ज़मीनूं हूंदियूं हुयूं उन्हनि ते कब्ज़ो कंदियूं हुयूं। उतां जा जेके राजा हूंदा हुया उहे भॼी हितां निकिरी वेंदा हुया। जेके रियासत कब्ज़ो कंदी उहा इहा चवंदी त असां एतिरो पंधु करे आया आहियूं, असांखे मुआवज़ो ॾिनो वञे, पोइ उन्हनि जूं उहे शर्तूं मञी वेंदियूं हुयूं। हाणे वरी जेके जंगियूं आहिनि उहे तमामु घणियूं ख़तरनाक आहिनि, टेक्नोलॉजी जंगियूं आहिनि जंहिंमें इंसान जो घणो नुक़सानु थिए थो। असांखे अफ़गानिस्तान, इराक़, शाम, लिबनान ऐं यमन मां ऐं सूडान मां सबक़ु सिखणु खपे त उते इहे जंगियूं लॻियूं, उन्हनि में जेके रियासतनि जिबिर ज़ुल्म कया। 20 साल अफ़गानिस्तान में अंग्रेज़ साम्राज्य हुयो पर कामयाबु न वियो। सोवियत यूनियन जे मथां जेके थिया पर उते बि उन्हनि खे कामयाबी न मिली। ऐं जंगियूं न थियणु खपनि ऐं जंगनि ते कंट्रोल कयो वञे। कोशिशि कजे रियासतनि खे, रियासत खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त जंग न अमुन खपे।